बड़े कुछ नज़्म दी कुछ ना सुर जो बो मैं सफा खान साहब लगो था सयाणे चाय पियो चाय खामोशी के तोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो हाय 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 वाह वाह खामोशी के तोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो को काबू आहे जेलन में टंगल टार्चर सेलन में जिन पुठ दिनी आसाइश के अलविदा हर ख्वाहिश के जिन धरती खे आ मां चयो जिन धरती खे आ मां चयो ऐं घर सुतलन खे आ भाव चयो तिन लय को जुमलो जोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो खामोशी के तोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो ॾिस सरदारन में खानन भाई कर जा सरदारन में खानन इने लगा ॾिसो सरदारन में खानन में जे पूरा खाधन तामन में ये पूरा खाधन तामन में ॾिसो सरदारन में खानन में जे पूरा खाधन तामन में को देश धणिन जो फिक्र अथन को देश धणिन जो फिक्र अथन प्या निंडू कन ऐवानन में तिन धरती सारी भींग वई को अखर मुआ नथा सघन चई से वठी गले मां झंझोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो खामोशी के तोड़ींदो या इए वेठा लोड़ींदो जे वेठा हूंदो वात पटे जे वेठा हूंदो वात पटे घर वेठे वींदव गैर कुटे वाह 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 जे वेठा हूंदो वात पटे घर वेठे वींदव गैर कुटे घर वेठे भी दवा गैर कुटे अज खड़हन ते खंगकार ॾियनि वाह वाह हाणे इहो असांखे ॻाल्हि सम्झण लॻो थो अज खड़हन ते घिटी। खंगकार ॾियनि खड़ा सम्झनि था न ते घिटी। ॿुधायूं था मां दर ते अॼु तुंहिंजे दर ते को धारियो खंघराट करां अज खड़हन ते खंगकार ॾियनि हर रोज़ पिया ललकार ॾियनि मालिक आयो मालिक त थियो मालिक आयो मालिक थियो मालिक आयो मालिक त थियो जे विढ़न पिया तिन साण बीहो का हक़ जी वाट बि ॿोड़ींदो या हीअं वेठा लोड़ींदो ख़ामोशी खे तोड़ींदो या हीअं वेठा लोड़ींदो वाह रे भाई वाह था लीडर पंहिंजा लख लहन था लीडर पंहिंजा लख लहन पर वात में शायदि मुंग था लीडर पंहिंजा लख लहन पर वात में शायदि मुंग अथन हू कुंदर कैदी कोटन में हू हाहड़ कोन था कनि हू कुंदर कैदी कोटन में ही हाहड़ कोन था कनि थो चुप रहण खे जुर्म चवां था चुप रहण खे जुर्म चवां वाह वाह थो चुप रहण खे जुर्म चवां ऐं चुप ते सोचे झुरियो पवां उन चुप जी ॿेड़ी ॿोड़ींदो या हीअं वेठा लोड़ींदो सिंध लाइ जुबाई उथणु खपे सिंध लाइ जुबाई उथणु खपे गैरत सां भड़की ॾियणु खपे वाह वाह सिंध लाइ जुबाई उथणु खपे गैरत सां भड़की ॾियणु खपे थो कोन चवां नुक़सान कयो वाह थो कोन चवां नुक़सान कयो पर दुश्मन ते दहमान कयो थो कोन चवां नुक़सान कयो दुश्मन ते पर दहमान कयो हर शख़्स उथी पए साम्हूं थे हर शख़्स उथी पए साम्हूं थे गैरनि लाइ धरती ट्रामो थे गासिफ़ जो कंध मरोड़ींदो या नाइंसाफ़ी जो इनकारी था पर इन जमूद जो सिस्टम जो जंहिंमें असांजी सिंधी क़ौम ही पूरी प्लानिंग है इधर 5 खां 10 साल में सिंधी क़ौम खे ग़ुलाम ऐं अक़लियत में तब्दील करायो ग़ुलाम अक़लियत में छा असांजे ईंदड़ नस्ल लाइ छा हूंदो या असीं सोचियो ई कोन था मां नंढिड़ो ॿियो थो ॿुधाए छॾियां भला न तारा खपनि था न की चंड घुरिजे न तारा खपनि था न की चंड घुरिजे न यूरोप न को एशिया खंड घुरिजे लाहौर गुजरात पिंडी पिशावर न कोहे मरी मां काई कुंड घुरिजे तुझी तोखे जन्नत ख़ुदा शाल बख़्शे मूंखे बसि रिवाई मुंहिंजी सिंध घुरिजे